कश्मीर गुडूताणी जे ॻोठ अब्दुल बाकी खोसो मथां राति देर सां हथियारबंदनि जे काह ॻोठाणनि ॾोहारियुनि विच में शदीद फायरिंग जी ॾे वठि बात ॻोठाणो ग़ुलाम फरीद सावंत मौक़े ते क़तल ऐं पुलिस एहलकार अवीज़ खोसो सख़्त ज़ख़्मी थी पियो जो त ॾोहारियुनि ॻोठाणनि जूं 20 खां मथे मेहियूं काहे फरार थी वञण में कामयाब थी विया। वाक़े खां पोइ इलाक़े में ख़ौफ़ एरास छांइजी वियो आहे। माण्हू घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची न सघी ॾोहारी फायरिंग कंदा बि आसानी सां कच्चे तरफ़ फरार थी वञण में कामयाब थी विया आहिनि। ज़ख़्मी पुलिस एहलकार जी सुञाणप अवीज़ खोसो तौरु थी आहे। ज़ख़्मी पुलिस एहलकार जो इलाज हलंदड़ आहे। डॉक्टरनि जो चवणु आहे त ज़ख़्मी पुलिस एहलकार जी हालत ख़तरे खां ॿाहिरि आहे जॾहिं त हिन वक़्त ताईं वाक़े जो को बि केस दाख़िल न थी सघियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।